माण्हुनि खे सोलर हणाए ॾींदासीं, ग़रीबनि जे घरनि ते मुफ़्त में सोलर जूं प्लेटूं हणंदासीं। 47 अरब 93 करोड़ 8,10,000 तव्हांजे घरनि जे सोलर प्लेटुनि जे नाले ते करप्शन कई वई आहे। 47 अरब 93 करोड़ 8,10,000 जो ग़रीबनि खे प्लेटूं सोलर जूं मिलियूं आहिनि। ॿुधायो तव्हांखे सरकारी सोलर जूं प्लेटूं मिलियूं आहिनि? अब पहाड़ो वारो तव्हां ॿुधायो सोलर जूं मुफ़्त प्लेटूं मिलियूं आहिनि? ऐं हिननि तव्हांजे नाले ते 47 अरब 93 करोड़ 8,10,000 सोलर जे प्लेटुनि जे नाले ते हड़प करे छॾिया आहिनि। माशाअल्लाह, वज़ारत दाख़िला जे लाइ 10 अरब 12 करोड़ 83 लख 1,000 जी बजट ऐं सिंध में अमन अमान ठीक ठाक कायम थी वियो आहे। स्ट्रीट क्राइम खत्म थी वियो आहे, कबाइली झगड़ा खत्म थी विया आहिनि, ढाणेरनि जो सूर खत्म थी वियो आहे। रात जो सुकून सां माण्हू सिंध में रोडनि ते घुमनि पिया, इज्जत महफूज़, आबरू महफूज़। इन्हनि खे ॿुॾी मरण घुर्जे। अॼु सिंध हिकु दफ़ो ॿीहर कबाइली छेड़नि जे इज्जत में आहे। अॼु सिंध हिकु दफ़ो ॿीहर ढाणेरनि जी आवाज़ का है। सिंध जा 850 माण्हू मासूम बच्चा ढाणेरनि जे कब्ज़े में आहिनि। मासूम बच्चनि खे ढाणे राखवा करे, उन्हनि सां ज़िना करे, उन्हनि जी वीडियो था ठाहिनि, नियाणियुनि खे अगवा करे उन्हनि सां ज़िना था कनि। मां ढाणेरनि खे पहिरियां बि पैगाम ॾिनो हो, अॼु बि ॾियो थो, अल्लाह जे कहर ऐं ग़ज़ब खां ॾिजो। नियाणियुनि सां, मासूम बच्चनि सां ज़्यादती बंदि कयो ऐं सिंध जे अंदरि ढाणेरनि जे ख़िलाफ़ मुश्तरिका ऑपरेशन करे सिंध खे अमन अमान जो गहवारो बनायो वञे। कहिड़ी यूसी आहे, कहिड़ो इलाइक़ो आहे जंहिंमें मोटरसाइकिल चोरी कोन्हे, फुल कोन्हे, स्ट्रीट क्राइम कोन्हे। लेकिन अमन अमान जे लाइ सिंध पुलिस जे लाइ बजट में 1 खरब 25 अरब 89 करोड़ 66 लख 34,000 रखिया विया आहिनि। छो त सिंध जी पुलिस सिंध में वाकई अमन अमान कायम कयो आहे। इहे इन लाइक़ आहिनि त हिननि खे 1 खरब 25 अरब 89 करोड़ 66 लख 34,000 रुपया ॾिजनि। अमुन जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं ऐं असांजे तव्हांजे टैक्स मां अमन अमान जे नाले ते पुलिस खे 1 खरब 25 अरब रुपया ॾिना विया। ऐं माशा अल्लाह